सिंधु दे ये साईं जीएम सैद और तमाम बधाई तो आया जिसकम चेयरमैन जो ॻाल्हाइण मौक़ो ॾिनो ऐं दोस्तों जस्तो ॾियां दोस्तनि खे जिन एॾी सारी उसमें इन ॻाढ़नि झंडनि जी छांव में रैली कढी ऐं अयाज़ जे इन सिटुनि सां पंहिंजी ॻाल्हाइण जो आगाज़ शुरू कंदुसि। तूं चओम न कुछा तूं चओम न लुछा पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तो कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मारण हो। दोस्तों अॼु अहिड़ी सारी उसमें हिन जिथे पेर तपनि पिया हुते हिन कारे झंडनि जी छांव में जिसकम जे चेयरमैन साईं असलम खैरपुरी अॻवानी में एॾी शानदार रैली निकिती आहे। पहिरीं त उन्हनि खे जसो हुजे। दोस्तों मटियारी वासियो तव्हांखे ख़बर आहे हीउ मटियारी ज़िलो सभिनि खां अमीर ॿियो बदीन खां पोइ जेकॾहिं रिसोर्स जेकॾहिं वधि खां वधि आहिनि उहे मटियारी में आहिनि। पर हिन ज़िले खे वॾेरनि पीरनि मीरनि इन्हनि तबाह करे छॾियो। इहा हिकिड़ी तसलसल आहे खुरलुट जो जी दोस्तनि ॿुधायो त दरिया ते धाड़ा आहिनि असांजे वसीलनि ते धाड़ा आहिनि असांजे रोज़गार ते धाड़ा आहिनि। हर जबर असांजे मथां आहे हर जबर सिंधी क़ौम जे मथां आहे हर जबर हर ज़ुल्म असांजे हिन मारूड़नि ते आहे। अरबाब हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि कई पठाणनि जे हवाले सां त मंज़ूर पश्तीन असां सां मीटिंग कई हुई त असां हिते महिमान आहियूं असां को मुस्तक़िल रहाकू हिन धरती जा वारिस या हिते दावा कंदड़ न आहियूं। पर असां मंज़ूर पश्तीन खे मज़लूम क़ौमनि मज़लूम पश्तूननि जो अॻवान सम्झूं था ऐं मुतालबो करियूं था तव्हां बि इस्तिसाली क़ुवतनि में न अचो। जी पंजाब साम्राज या तव्हांजा ॿिया जेके पश्तून आहिनि उहे इस्तिसाली क़ुवतनि में अचनि था उहे सिंधी क़ौम जो सिंध धरती जो उन जो इस्तिसाल कनि था। असां मुतालबो था करियूं डिजिटल जेका आदमशुमारी कई वई आहे इन खे रद्द था करियो नए सर जेका कई वञे उन सां गॾोगॾु असां इहो बि मुतालबो कंदासीं त सिंधू दरिया सिर्फ़ु छंडण न आहे त जॾहिं तव्हां ॿुॾो त सिंधू दरिया में पाणी छॾियो। सिंधू दरिया हिकिड़ो मुसलसल असांजी रूहानियत असांजो मज़हब असांजो अक़ीदो आहे सिंधू दरिया इन ते कॾहिं धाड़ो क़बूल न कंदासीं। ऐं थोरी तइदाद में सही पर इहे किरोड़नि जी तइदाद में ज़रूरु उथंदा ऐं तव्हां खां हिसाब वठंदा। सो उन खां डिॼो उन ॾींहं खां डिॼो जे ॾींहुं ही क़ौम ही मारूड़ा ही पीढ़ियल तबिके जा माण्हू इहे वॾेरनि ऐं हिननि जे वाठनि ऐं रियासत जे हवारनि उन्हनि जे जेके टाउटनि ऐं हुन जे जेके रियासत जा दलाली कंदड़ जेके कंपनियूं आहिनि या ॿिया इदारा आहिनि जेके हितां जा तेल गैस हर क़िस्म जे वसाइल ते धाड़ो हणनि था उन्हनि हाणे परे कोन्हे वेझो आहे। हिननि सियासत ते बैन हयो हिननि तंज़ीमनि ते बैन हयो हिन जिस्कम आरीसर ते बैन हयो पर अॼु उहे अखि खोले ॾिसनि जेकॾहिं का तंज़ीम जदोजहद कंदड़ आहे सिंधी अंदरि उहा जिस्कम आरीसर आहे उहो असलम खैरपुरी आहे ऐं उनजा साथी आहे। उन जे करे तव्हां बैन करे तव्हां पाबंदियूं हणी तव्हां कंहिंखे बि झुकाए नथा सघो तव्हां कंहिंखे बि दॿाए नथा सघो तव्हां टार्चर सेलनि में विझी कंहिंखे बि दॿाए नथा सघो टार्चर सेलनि में विझी तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं कॾहिं मड़ी नथा सघो। असां इहे तव्हांजा टार्चर सेल वेठा आहिनि इहे जेलनि में असांजा अॼु बि कारकुन सवनि जी तइदाद में पिया आहिनि अॼु बि उन्हनि खे झुकाए नथा सघो अॼु बि उहे ॿाहिरि निकिरनि था वरी बि उहे रोडनि ऐं रस्तनि ते हूंदा आहिनि ऐं ॻाढ़े झंडे जी छांव में हूंदा आहिनि। ऐं इहे लफ़्ज़ पंहिंजा अयाज़ जो शहर चई ऐं पंहिंजी जॻह वठंदुसि मुख़्तसर टाइम आहे गर्मी तमामु आहे। लोड हिन समाज खे फोड़ हिन साम्राज खे ठाह हिकिड़ो नओं निज़ाम जो चङो चए अवाम ही निज़ाम आ ख़राब इनकलाब इनकलाब। महिरबानी दोस्त मोहतरम अयूब कांदड़ो।